दरूद शरीफ बुलंद अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। मोहतरम दोस्तों, ही रबीउल अव्वल जो महीनो आहे, अवां खे ख़बर आहे त हिन में सरदार दो जहां हिन उम्मत के अल्लाह ताला तोहफे में इनायत फरमायो। इन करे मां कुरान शरीफ मां सूरतुल आराफ उन मां हिकड़ी आयत जी तिलावत जो शरफ हासिल कयो आहे, जंहिंमें साईं जन जूं कुछ सिफ़तूं बयान थियल। पर उन्हनि सिफ़तनि जो ताल्लुक मोकलींदड़ जे तारुफ सां ताल्लुक रखे थो। टे शयूं आहिनि जेके इन आयत में अल्लाह ताला माण्हुनि खे सम्झायूं। हिकड़ी शइ आहे त नबी साईं खे मोकलींदड़ केरु आहे, उन पंहिंजो तारुफ करायो आहे, इंट्रोडक्शन, त मां केरु आहियां, मुंहिंजी हस्ती छा आहे। छो त मोकलियल हस्ती जो ताल्लुक जेकॾहिं वॾी हस्तीअ सां आहे त उन नुमाइंदे जी हैसियत उहा थींदी। मां तव्हां ॾे मोकिलियां जेकॾहिं को सफ़ीर मदरसे जो, त तव्हां 50 रुपया ॾींदव, 150। पर एसपी साहब डाटसन भरे पुलिस जी तव्हां ॾे मोकिले त बाबा हर घर तो 1000 रुपयो उगाड़े आ, न ॾे त उनखे ॿधी टुर कयूं खयूं आ, त मां सम्झां थो उनखे विहारे चांहि बि पीआरींदव, पैसा 1000 बि नोट हथ ते रखंदव। छो? मौलवीअ जे पोइतों पुलिस त कोन्हे। मोकलण वारो कमज़ोर आहे त उनजो नुमाइंदो भी अदा थोरो ॻाल्हाईंदा हलो, वो भी कमज़ोर थींदो। मोकलण वारो ॾाढो आहे त उनजो नुमाइंदो भी, पाकिस्तान जो नुमाइंदो उनजी पंहिंजी हैसियत आहे, पर जेकॾहिं अमेरिका जो नुमाइंदो ॻाल्हाईंदो त पाकिस्तान जे फौजनि जा भी पेशाब वही था वञनि। मुशर्रफ जो ॾिठो न। छो त अमेरिका मुल्क ॾाढो आहे, उनजो मोकलींदड़ नुमाइंदो भी ॾाढो सम्झो वेंदो। इन करे अल्लाह ताला हिन आयत में पहिरियों पंहिंजो तारुफ करायो आहे त मां केरु आहियां, पोइ ॿुधायो अथसि त मुंहिंजे नबीअ खे घटि न समझो, इहो मां अल्लाह जो नुमाइंदो आहे। थोड़ो तवज्जो करे वेझो। पंहिंजे तारुफ में 4 ॻाल्हियूं बयान फरमायूं अथसि। हिकिड़ो फरमायो अथसि लहू मुल्कु समावाति वल अर्ज़, अल्लाह उहो वॾो वॾे में वॾी हस्ती आहे जो 7 आसमान 7 ज़मीनूं उन्हनि जो ख़ालिक ऐं ठाहींदड़ मालिक ऐं मुल्क जो इंतहाई बादशाह उहा अकेली रब जी हस्ती आहे। लहू मुल्कु समावाति वल अर्ज़, आसमान ज़मीन जी बादशाही उनजी आहे। ॿियनि जूं बादशाहियूं झट जूं आहिनि, झट खां पोइ फना थींदियूं, पर अल्लाह जी बादशाही उहा ख़त्म थियण वारी न आहे। असांखे त पाकिस्तान जो हेतिरो टुकड़ो मिलियो आहे, पाकिस्तान में वरी हर माण्हूअ खे जेका ज़मीन मिली हूंदी, कंहिंखे 1000 फुट आहे, कंहिंखे 2000 फुट आहे, कंहिंखे जरेब आहे, कंहिंखे 2-3 जरेब आहिनि, कंहिंखे 100 जरेब, कंहिंखे 1000 जरेब।
जमीन नंढड़ी आ पर अल्लाह उन जो मुल्क तमाम वॾो आहे। केॾो वॾो आहे? हुज़ूर जन फरमायो, हे जमीन आसमान जे मुकाबले में एतरी नंढी आहे जो चौधारी वॾो मैदान हुजे, उन जे विच ते आंगुर मां छलो लाहे उन मैदान जे विच ते रखो, जीअं उहो छलड़ो नंढड़ो नज़र ईंदो, इहे आसमान जे मुकाबले में ही सारा सितारा ज़मीनूं गॾाए रखंदो त उहे छले जेतिरियूं नज़र ईंदियूं। अल्लाह जो आसमान एॾो वॾो आहे। वरी ॿियो आसमान एॾो वॾो आहे जो मैदान में ॼण छलो पियो आहे। ईअं अल्लाह जो अर्श, सतई आसमानूं सतई ज़मीनूं अर्श जे मुकाबले में छले वांगुर आहिनि। कुरान में फरमाए, वसिया कुर्सियुहु समावाति वल अर्श, उन रब जी कुर्सी पावर आसमाननि ज़मीननि खां वॾो आहे। एॾो अल्लाह वॾो। ॿी सिफ़त अॻिते अल्लाह से फरमाए, ला इलाहा इल्ला हू, उन खां सवा ॿियो कोई पावरफुल नाहे। झट जो चमकारो ॾेखारींदो, पोइ मिटीअ जो बल बणबो। रब फरमायो, ला इलाहा इल्ला हू, कोई माबूद, कोई मतलूब, कोई मकसूद, कोई मौजूद नाहे मगर आहे त उहो अल्लाह। बी सिफत इहा बयान की। टी सिफत फरमाए, हुवा युहयी व युमीत, उहो जिंदगी भी दे थो त मौत भी दे थो। आवाज जिंदगी माण्हूअ जे हथ में कोन्हे। छो? मुर्दा सभु गॾिजी करे मिली वेहनि त बि हिकिड़ो जिंदा शइ, हिकिड़ो जनसमूह भी पैदा नथा करे सघनि। अल्लाह से कुरान शरीफ में अजीब मिसाल लेना है, लन यखलुकू ज़ुबाबन वलव इज्तमऊ लह। रब से फरमाओ, सॼे दुनिया जा साइंसदान, सॼे दुनिया जा क़ाबिल इंसान गॾिजी पवनि त मूं जहिड़ी किनी मख बि ठाहे न सघंदा। छो? अल्लाह जहिड़े नमूने ठाहींदो आहे, अहिड़े नमूने माण्हू बनाए कॾहिं न सघंदो। इहो मसइलो सम्झो। माण्हू ॾखण भी कुछ ठाहींदो आहे, लोहर भी ठाहींदो आहे, इंजीनियर भी नक्शा ठाहींदो आहे, डॉक्टर भी कुछ ॻंढ ट्रोप कंदो आहे, पर कुछ हुजेसि त कंदो न। कुछ भी न हुजे, दर्जीअ खे चओ कपिड़ो कोन्हे, जोड़ो ठाहे ॾे, ठाहे ॾींदो? चवंदो कपिड़ो खणी आ त जोड़ो ठाहे ॾियां। ॾखण खे चओ काठ कोन्हे, पर फर्नीचर, दरियूं, दरवाजा फर्स्ट क्लास ठाहे ॾे, ठाहींदो? चवंदो काठ खणी आ। इएं तव्हां ठाहींदो, कुछ हुजे। रब तो फरमाए, न जमीन हुई, न जमीन जो मटीरियल, न आसमान, न आसमान जो मटीरियल, न सामान। इज़ा अराद शैअन अन यकूल लहू कुन फयकून। जॾहिं मां ठाहिण जो इरादो कयो, पंहिंजे दिल में चयुमि, अंदर में चयो रब साईं त ठही पओ। उहा शइ मटीरियल भी वठी आई, कुछ भी न हुयो, सब कुछ ठही पियो। आसमान, जमीन, सॼी काइनात उन ठाही, कुछ भी न हो, सब कुछ ठही वियो। अल्लाह जी कुदरत जो मामलो मथे आहे। ॿ टे ॻाल्हियूं न जी असां भुली पिया आहियूं। असां इंसान जो कुछ ठाहींदासीं, उहो अॻिते न हलंदो। ये माइक्रोफोन आहे, ये मेज़ आहे, ये मोबाइल आहे, ये माण्हुनि जी ठहियल आहे, ही मोटरसाइकिल अब कंहिंजी ठहियल आहे? ॻाल्हायो यार, थोरी निंड में। अब इंसान जो ठहियल।
पर इन मजा तव्हां ॿी शइ कढी नथा सघो। मोटरसाइकिल मां ॿी मोटरसाइकिल, माइक्रोफोन मां ॿियो माइक्रोफोन, मेज़ मां ॿी मेज़, कुर्सीअ मां ॿी कुर्सी। कारखाने मां सामान निकिरंदो, पर कारखानो जहिड़ो पाण ठहियल आहे अहिड़ो कारखानो न निकिरंदो। ॻाल्हि सम्झो, अदा वेही रहो छोकिरा। अल्लाह साईं क़ुरान शरीफ़ में इहा ई ॻाल्हि फरमाई त तूं ठाहींदे अॻिते न हलंदो। मां कणक जो दाणो ठाहियो, दाणे मां दाणा निकिरंदा। जूअर ठाहियमि, जूअर जे दाणे मां दाणा निकिरंदा। बकरी बनायमि, बकरीअ मां बकरियूं निकिरंदियूं। मां मेह बनाई, मेह मां मेह निकिरंदी। मां आदम बनायो, आदम मां आदमी निकिरंदा वेंदा। ख़लक़ूक ख़ल्क़िही फ़तशाबहल ख़ल्क़ु अलैहिम। रब से फरमा मूं जहिड़ी तख़लीक, मूं जहिड़ो ठाहिण त ॿिए खे न ईंदो आहे। इन करे मुंहिंजी ताक़त मञ त मां सभ खां वधीक ताक़तवर रब आहियां, जो मूं जहिड़ो कमु ॿियो नथो करे सघे। अलाह जहिड़ो कमु माण्हू नथो करे। ये जेका मख आहे न, इन मख जे अंदरि अलाह साईं 400 शीशा अख में रखिया आहिनि। मां ख़ुदि खुर्दबीनी थींदी आहे, स्कूलनि कॉलेजनि में पई हूंदी आहे, उन में इहा मख मारे ॾिठीसीं। उन जे अख में, असांजे अख में हिकिड़ो शीशो आहे। अखियूं ख़राब थींदियूं आहिनि, लेंस पवंदो आहे, हिकिड़ो पवंदो आहे, हिकिड़ो शीशो पवंदो आहे। बंबोरीअ जे अख में 1200 शीशा आहिनि। 1200 शीशा चौधारी ॾिसंदी आहे। इन करे रब साईं तो कुरान शरीफ में फरमाए, लन यखलुकू ज़ुबाबन वला विजतमऊ लह। सॼी दुनिया गॾिजी पवे, मूं जहिड़ी किनी मख बि कोई ठाहे नथो सघे। इतां समझी वठो त मां ॾाढो रब आहियां, मुंहिंजे हथ में मौत आहे। जिंदगी जीअं उन जे हथ में, त मौत बि उन जे हथ में, माण्हुनि जे हथ में न आहे। कत्ल करे सघे तो माण्हू, बाक़ी मौत ॾेई नथो सघे। इहो सम्झण जो मसइलो आहे। समझदार माण्हू सम्झनि। अब भाई बल्ब ॿरे थो न, इनखे ॿिनि तरहनि सां तव्हां विस्माइसियो। हिकिड़ो त बटण जाथो अथसि, उन बटण खे बंदि कयो, हेॾे बिजली न वेंदी त बल्ब विस्मी वेंदो। ॿियो, उन बिजली हले पई, पर तव्हां हिनखे लठ सां भञी विझो त पोइ बि बंदि थी वेंदो। कत्ल जी माना इहा आहे त तव्हां इंसान खे उन जो को न को उज़वो डैमेज कयो, भञी विझो, उज़वो ख़राब कयो, हो मरी वियो। इहो माण्हू करे सघे थो। बाक़ी सभु उज़वा ठीक ठाक हुजनि, बटण मथों हो बंदि करे हमरा उथे नथो, इहो अलाह खां सवाइ ॿिए जे हथ में कोन्हे। ॻाल्हि सम्झो था अलाए न? हा, 12 तूं माण्हूअ खे भञी सघे थो, पर इहा ई ॻाल्हि अलाह ताला क़ुरान शरीफ़ में शहीद जे लाइ बि फरमाई त शहीद ज़िंदा छो आहे? जो अंदरां लाइन हले थी पई, तूं ॿाहिरां उन जे बल्ब खे, जिस्म खे भञी विधो आहे। अंदरां जिंदगी उन जे हले थी पई। ला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात। रब से फरमाओ, जेके मुंहिंजे रस्ते में शहीद थी विया आहिनि, इनखे तूं ॿाहिरों भञी विधो आहे, मां अंदरां उन जी बिजली काटा न कई आहे, उहे ज़िंदा ई ज़िंदा पिया हलनि। इहो मसइलो आहे। अब तवजो करे वियो। अलाह से पंहिंजो पावर ॿुधाए, पोइ रसूल जी ॻाल्हि थो करे, 3 सिफ़तूं बयान थो करे त तव्हांखे जेका अज़ीम हस्ती मां ॾिनी आहे, इहा रसूल बि आहे, नबी बि आहे, उम्मी बि आहे। 3 ॻाल्हियूं सम्झणियूं। हाणे नबीअ जी सिफ़त ॿुधाए, अगाड़े अलाह पंहिंजूं सिफ़तूं ॿुधाई। नबीअ जी सिफ़त इहा ॿुधाई त मां जेॾो ॾाढो आहियां, हे रसूल आहे, मुंहिंजो नुमाइंदो आहे। जेके ॻाल्हियूं
इन जे हथ खां नमूदार थियन उहो करण वारो मां अल्लाह आहियां। ॾिसो पंहिंजे नुमाइंदे खे भी पावरफुल बनायो। मोकलींदड़ ॾाढो त उनजो नुमाइंदो भी सॼी दुनिया गॾायो। ट्रंप हिन वक़्तु अमेरिका जो बादशाह हुआ। सॼे दुनिया जा साइंसदान गॾाए पर सिज खे बीहारे सघंदो? ॻाल्हायो नथा। को आहे पावर दुनिया में कंहिं माण्हू वटि जो सिज खे बीहारे 5 मिंटनि जे लाइ? पर हदीस जे किताबनि में मौजूद आहे। मुंहिंजो अली साईं निमाज न पढ़ी हुजूर जन निमाज अॻ में पढ़ी हुजूर जन असर जे वक़्त में अली साईं जी झोलीअ में सुम्ही पिया। अली साईं जी झोलीअ में सुम्ही पिया। अली साईं नमाज न पढ़ी असर जी। सिज लहण वारो करीब थियण लॻो त अली साईं नमाज जे करे रोई पियो। अली साईं जो ॻोढ़ो मुबारक हुजूर जी पेशानीअ ते किरियो त हुजूर जन अख खोली पुछई पुट छो थो रोए? अय्यु शैन तबकी कया अली। अली कहिड़ी शइ तोखे रुआरियो आहे? त हैदर करार अलीउल मुर्तजा फरमायो साईं तोखे उथाइण भी गुनाह, निमाज छॾण भी गुनाह। मां मुश्किल में अची रोई पियो आहियां। तूं असांजा 5 रुपया गुम थी वञनि त रोईंदो त मारी रिढ हली वई आहे। निमाज हली वञे त जूं ई नथी अमराह जे मथे ते चुरे। ॻाल्हि समझो थोड़ी तवजे सां। अली साईं रोए थो निमाज जे करे। समझे थो त निमाज सारी दुनिया खां बरकातूं सारी दुनिया खां मथे। निमाज जो बरकातूं सॼी दुनिया खां मथे। दुनिया खत्म थींदी पर तुआरियूं बरकातूं खत्म न थींदियूं, जन्नत में ज़ाहिर थींदियूं। इन करे मामूली शइ न समझो। बे नंबर इतां समझो जेके चवंदा आहिनि अली मुश्किल कुशा। अली त खुद मुश्किल में पियो आहे जो न सोहणे खे तो उथारे सघे न निमाज छॾे थो सघे। इन्हीअ करे अखियुनि मां ॻोढ़ा वही पिया। हदीस ॿुधाए थी पई नबी वली अली सब मुश्किल में हिन मुश्किल कुशाई करण वारो अल्लाह। मुश्किल कुशाई केर थो करे? अमरा मूंखे चयो अली मुश्किल कुशा। मां जो ख़बर थी त करबला में पानी न मिलियो। करबला में 3 ॾींहं अली साईं जे बचड़नि खे फुरात नंदीअ ते कुत्ता बिला पानी पीअनि पिया पर नबीअ जी न्याणियुनि खे पानी न पियो ॾिनो। करबला इन मैदान खे चइबो। पोइ उते मां जो पानी पहुचायो हज़रत अली साईं या नबी साईं जे इम्तिहान मां जो कंहिं बंदि करे मारे बंदि करे छॾियो न त बरसात वसाए हा त बि खीमा भरजी वञनि हा। अलाह त कादिर आहे न साईं, हेठों बि कढी सघे पियो। ज़मज़म जो पानी ईअं निकितो हज़रत इस्माइल जे पेरनि मंझां खुरड़ीअ में उतों ई बुबकारा ॾेई पानी निकिरण लॻो। अलाह त कढी पियो सघे। पर रब से कुरान में ॾेखारियो त करबला जो मैदान मुंहिंजी वहदानियत थो ॿुधाए। इयम ससकल्लाहु बिज़ुर्रिन फला काशिफ इल्ला हू। जेकॾहिं मां बंदि करे छॾियां त कोई खोलण वारो न आहे। मां अल्लाह कादिर आहियां। ॻाल्हि समझो त हज़रत अली साईं रुनो। हुजूर जन अली साईं खे चयो अली रो न। मां इशारो थो कयां मां अल्लाह जो नुमाइंदो ऐं रसूल आहियां। सिज जो ख़ालिक भी अल्लाह आहे। मां मोहम्मद खे ठाहे करे रसूल बनाए मोकलण वारो भी ज़ोर सां अल्लाह आहे। इन करे तूं घबरा न।
इशारो क्यों हुजूर जन सिज ॾांहुं त सिज बीहजी वियो। अली मज़े सां वज़ू कर, निमाज़ पढ़, एतिरे ताईं सिज न लहंदो जेतिरे ताईं तुंहिंजी निमाज़ अदा न थींदी। इहा ॻाल्हि रब ॾेखारे दुनिया खे ॿुधाए पियो त ही रसूल मां अल्लाह जो नुमाइंदो, जेको रब सिज ऐं चंड जो मालिक आहे, उन जो नुमाइंदो मुहम्मद रसूल। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा। काफिर आया हुजूर जी खिदमत में, सोने करीम जन खे चऊं सही लगे तो तू जादूगर आहे। अबू जहल के यहूदिन बुधायो त जादूअ जो असर धरतीअ ते हलंदो आहे, आसमान ते न हलंदो आहे। इन करे इन खां इहो मौजज़ो घुरो त इहो चंड बीठो आहे साम्हूं, इहो बाद थी पवे। हुजूर जन खे अची सुवाल कयूं, हुजूर जन फरमायो चंड जो मालिक मां आहियां, अल्लाह आहे। मां तव्हांखे हिदायत जी ॻाल्हि कयां थो पियो, सम्झो कि न साईं एतिरे ताईं कोन समझदासीं तोखे रसूल जेतिरे ताईं चंड खे बाध न करे ॾेखारींदे। हुजूर जन फरमाओ सफ़ाई दी ज़िद आहे त बरकातूं नफ़िल पढ़ियां, नफ़िल पढ़ी रब खां दुआ घुरियूं त रब तो जो नुमाइंदो सचो आहियां, ए चंड भी तो जी मखलूक आहे। मां इशारो कयां मुंहिंजी ॻाल्हि खे सचो करे ॾेखार। उलमा लिखियो ये इशारो जो थियो त अध हेॾे अध होॾे, क्यों वञ ही त अजीब इंसान आहे जो हिन जो धरतीअ ते भी जादू थो हले त आसमाननि ते भी थो हले। हालांकि रब ॾेखारे पियो त ही मां सचे अल्लाह जो सचो रसूल आहे। अहिड़ा सभई वाक़ियात, हिकिड़ो वाक़ियो न आहे। नबीअ जी रिसालत जो वॾे में वॾो दलील ही खुद कुरान आहे। अब सॼी दुनिया हिन वक़्त भी विड़े थी पई मुसलमाननि सां, नबी साईं जा खाका था ठाहिनि। बदमाश फ्रांस जे सदर उन जी हिमायत कई आहे। पर दोस्तो सिज ॾे मोह करे जेकॾहिं को थुकां उछले त इहे थुकूं पाण ॾे लॻंदसि, सिज खे कुझु न थींदो आहे न। युरीदून लियुत्फिऊ नूरल्लाहि बिअफ़वाहिहिम वल्लाहु मुतिम्मु नूरिही वलौ करिहल काफिरून। अरब से फरमाओ ही चाहन था त मुझे सोहणे मोहम्मद जी रोशनीअ खे बंद कन, पर इहा रोशनी माण्हुनि जी ॿारियल न आहे, मां अल्लाह जी ॿारियल आहे। इन करे दुनिया पंहिंजी रोशनी त बंद कंदी, पर रब जी रोशनी बंद करे। अब ही बल्ब ॿरनि था न, मथों चंद्र भी ॿरे थो, हे असांजा ॿारियल आहिनि। को तव्हां मंझां को माण्हू उथियो, हुन वञी बटण बंदि कयो, तार कटी त हे ॿारण वारो भी माण्हू त विस्माइण वारो भी, पर हो अलाह वाह हुनखे रात जो ॿारे छॾियो आहे। हाणे को ताक़त अचे जेका हिन खे विस्माए। रब साईं तो फरमाए जेको मुंहिंजो ॿारियल आहे उनखे माण्हू विस्माए नथा सघनि, हे सोहणो मुहम्मद भी मुंहिंजो ॿारियल आहे, हिन खे दुनिया विस्माए। इन्हनि जे चमड़ो 1000 दफ़ा चवे त सिज न उभरे, पर उन जे चवण सां को सिज रुकजी वेंदो छा? ॻाल्हि सम्झो थोरी तवजो त मां पे अर्ज़ रखियो। अल्लाह साईं फरमायो हिन नबीअ जी पहिरीं सिफ़त इहा आहे त ही रसूल आहे, हे जो कुछ करे ॾेखारींदो इहो मां रब जी नुमाइंदगी हूंदी, मुंहिंजो नुमाइंदो। ॿियो नंबर सिफ़त अल्लाह से बयान करी त ही नबी आहे। नबीअ जी माने रसूल जी माना अल्लाह सां ताल्लुक कामिल। नबीअ जी माना हिन खे पंहिंजी उम्मत सां प्यार भी कामिल आहे, जो हिन जहिड़ो मेहरबान नबी रहमत लिल आलमीन तव्हांखे जेको ॾिनो थम, इहो चोटीअ जी हस्ती मिली थवे, इन जी कदरदानी कयो। अब तवजो कयो। नबीअ जी माना मखलूक सां हिन जो ताल्लुक कामिल आहे।
जे खालिक सां ताल्लुक मथे कामिल आ ये मखलूक सां हिन जो ताल्लुक कामिल आ छो त ख़बर मखलूक खे ॾिनी वेंदी आहे नबी नबो उन खां वतल आहे नबो जी माना आहे ख़बर ॾियण नबीयुनि जी माना आहे ख़बर ॾींदड़ त हिन जो मखलूक सां ताल्लुक केॾो कामिल आहे उन जे लाइ मां तव्हांखे ॿ ॻाल्हियूं थो ॿुधायां जेके हदीस शरीफ़ में सही हदीस बुखारी शरीफ़ जी आहे हुज़ूर जन फरमायो हर नबीअ खे दुआ ॾिनी वई त जेका दुआ तूं चाहींदे हिकिड़ी दुआ तुंहिंजी असां रद्द न कंदासीं ॿियूं बि ॿुधंदासीं पर हिकिड़ी दुआ जो वाइदो आहे तोसां जेका बि घुरंदे सॼे जान खे ख़तम करण जी घुरंदे उहा बि ॿुधंदे पर हुज़ूर जन फरमायो सभिनी नबियनि उहे दुआऊं धरतीअ ते घुरी पूरियूं कयूं सभिनी नबियनि नूह अलैहिस्सलाम खे तकलीफ़ पहुती 950 साल तबलीग कई नेठ दुआ कई रब ला तज़र अलल अर्द मिनल काफिरीन दय्यारा ऐ अल्लाह धरती ते काफरन जो बच्चो बार न छड़ दे कावड़ में अची नबी दुआ घुरी अल्लाह से कबूल फरमाई सजी दुनिया ते तूफान आयो फरमा नूह हाणे जानवर भी खण हर जानवर जी जोड़ी कुरान में लिखियल आहे हर जानवर जी जोड़ी भी खण छड़ो काफर न खत्म कंदुसि दुनिया में मुसलमाननि खां सवाइ सभु शइ खत्म सभु शइ खत्म थी वई कुरान शरीफ़ में लिखियो पियो आहे इहो किसो